हक़ न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। मेहर मावा के ख़बर ॾींदा हलूं। मीर रियाज़ सूमरो जे रिपोर्ट मुताबिक़ मेहर में फ़लस्तीन में थींदड़ इसराइली जारियत ज़ुल्म बरबत ख़िलाफ़ JUI पारां मौलाना महमद ईसा चांजो, मौलाना अब्दुल वाहिद चांजो, अब्दुल करीम अब्दुल फ़त्ताह ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में मदरसा ताजुल इस्लाम वहदत कॉलोनीअ खां नेशनल प्रेस क्लब मेहर ताईं एहतजाजी रैली कढी वई। उन मौक़े ते अॻुवाणनि नेशनल प्रेस क्लब मेहर जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ऐं रैलीअ खे ख़िताब कंदे चयो त मज़लूम फ़लस्तीननि मथां थींदड़ ज़ुल्म ते इंतिहाई अफ़सोस थियो आहे। फ़लस्तीननि सां थींदड़ ज़ुल्म कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। अमेरिका ऐं इसराइल फ़लस्तीननि जे मुसलमान मासूम ॿारनि औरतुनि मथां ज़ुल्म बंदि करे अक़वाम मुत्तहिदा इसराइल जी धुर भरजण बजाए मज़लूम फ़लस्तीन ते थींदड़ जारियत जो नोटिस वठे। उन्हनि चयो त फ़लस्तीन मुसलमाननि सां थींदड़ ज़ुल्म ते आलमी बिरादरी मुसलमाननि मथां थींदड़ ज़ुल्म ते ख़ामोश बनल आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। उन्हनि मुतालबो कयो त फ़लस्तीन में थींदड़ ज़ुल्म ते अक़वाम मुत्तहिदा नोटिस वठी फ़लस्तीननि मथां बमबारी ज़ुल्म ऐं जबर बंदि कराए।